औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इनायत अली मलक। जीअं त असां सिंधी पढ़ूं पिया, सिंधी ग्रामर ऐं सिंधी जा शाइर ऐं अदीब पढ़ूं पिया। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो सुठी लॻे थी त लाइक ऐं शेयर कयो। हीअ तमामु महिनत मां करे जेको आहे न हीअ तव्हांजे लाइ सुवाल ठाहिया आहिनि। सो हीअ अॼु जेको आहे न मां तव्हांखे चयुमि त SST जे जेके टेस्टूं जेके थी वियूं आहिनि 16 खां 20 फरवरी में, उन में जेके सिंधी जा सुवाल आया त उन हिसाब सां मां चयो त उहे सुवाल कढी ऐं तव्हांखे पढ़ायां। तमामु महिनत कई आहे मां हिन में सुवाल लिखण में, जेके SST में 16 खां 20 फरवरी में सुवाल आहिनि। ऐं टेस्टूं त इहे कैंसिल थी वियूं आहिनि, थी सघे अप्रैल जेको आहे न मार्च में ई टेस्ट थी वञूं। हींअर असांजे साम्हूं ईअं सम्झो सिलेबस असांजे साम्हूं आहे, असां इन हिसाब सां तयारी कयूं त सुठो आहे न। चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हांखे जेको आहे रस्तो मिलियल आहे त तव्हां सुठो आहे त उन ई रस्ते सां वञो। ईअं न तव्हांखे जेको आहे न रस्ता साम्हूं आहे ऐं तव्हां वञो टे रस्ते खां, सो इहो बि सही न आहे। त गोल हमेशह साम्हूं हुअणु खपे, त उन जो जेको आहे न मज़ो पंहिंजो हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांजे साम्हूं गोल न हूंदो या ऑब्जेक्ट न हूंदो त तव्हांखे ख़बर न हूंदी त काॾे वञिणो आहे। सो इन जे करे असांखे जेकी टेस्ट अची वई आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी, उन में असांखे ख़बर पइजी वेंदी त कहिड़ा कहिड़ा सुवाल अची विया आहिनि ऐं कहिड़े कहिड़े टाइप जा ही सुवाल ॾेई सघनि था। सो इन जे लाइ अॼु हिन टेस्ट खे सॉल्व कंदासीं। जेके 16 खां 20 फरवरी ताईं जेके बि टेस्ट थी वियूं आहिनि, सिर्फ़ु असां सिंधी इन में असां क्लियर कंदासीं। अचूं था सुवाल ते। सभ खां पहिरियां सुवाल नंबर आहे त मां तव्हां ॾांहुं अॼु ईंदुसि। त हाणे हिते जेको मां आहे इहो पुछणु चाहे थो छा आहे। आया कि हीउ ज़मीर हाज़िर आहे या ज़मीर मुतकलिम आहे। ऑप्शन बी में ज़मीर मुतकलिम आहे, या ऑप्शन सी में ज़मीर गाइब आहे, या ऑप्शन डी को बि न। त हाणे इन्हनि खे पढ़ण खां पहिरियां जेको आहे न ज़मीर ख़ालिस जा, मां ज़मीर जा 3 टाइप्स हूंदा आहिनि, ज़मीर ख़ालिस, मुतकलिम ऐं गाइब। इहा मां अॻे टेस्ट जेको आहे न ज़मीर जो मां हिकिड़ी वीडियो ठाही आहे, तव्हां उहा ॾिसो त सुठो आहे। अचूं था 3 आहिनि, हिकिड़ो ज़मीर हाज़िर, ज़मीर मुतकलिम, ॿियो गाइब। हिकिड़ा असां चवंदा आहियूं जेकॾहिं लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं, असां चवंदा आहियूं आऊं, मां, ठीकु आहे। ॿिया लफ़्ज़ असां चवंदा आहियूं तूं, तव्हां, ठीकु आहे। मां वॾो मार्क खणा। इहे असां लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं, जीअं आऊं, मां, तूं, तव्हां। या जेकॾहिं असां जेको आहे उन खां सवाइ असां ॻाल्हाईंदा आहियूं त हू, उहे वग़ैरह, ठीकु आहे। हाणे जेको आऊं, मां, जेको आऊं या मां आहे, इहो छा आहे, इहो माण्हू पाण ॻाल्हाए थो, ठीकु आहे। जेके पंहिंजे माण्हू या असीं, हीअ छा आहे पाण ॻाल्हाए थो। जेकॾहिं तूं या तव्हां जी ॻाल्हि कयूं, इन माण्हूअ सां हीअ ॻाल्हाए थो, हिन माण्हूअ सां हीअ ॻाल्हाए थो। आऊं, मां, असीं हिन माण्हू सां ॻाल्हाए थो, ठीकु आहे। ईअं सम्झूं जेकॾहिं असां अंग्रेजी पढ़ियल हूंदासीं त असांखे अंग्रेजी में फस्ट पर्सन, सेकंड ऐं थर्ड ही माण्हू उते हाज़िर न हूंदो आहे। हू, उहे, इहो माण्हू उते हाज़िर न हूंदो आहे। त ही छा थी वियो, ही थी वियो ज़मीर मुतकलिम, जेको पंहिंजे बारे में ॻाल्हाए थो। ॻाल्हाईंदड़ पंहिंजे बारे में जेके लफ़्ज़ यूज़ करे उन खे असां सिंपल में चवंदा आहियूं ज़मीर मुतकलिम। अहिड़ी तरह जंहिंसां ॻाल्हाए थो जेको माण्हू उते हाज़िर आहे उन जॻह ते। हाणे मां हिते जॻह ठाहियां, फॉर एग्ज़ाम्पल हिते जी जॻह आहे, हिते 3 माण्हू बीठा आहिनि, हिकिड़ो हीअ आहे, ॿियो हीअ आहे ऐं टियों हिते कोन्हे, टियों जॻह खां ॿाहिरि आहे, ठीकु आहे। हाणे हीअ आऊं आहे, हीअ जेको तूं, ठीकु आहे। हीअ छा आहे, हिन सां कचहरी बि थो करे, माना हीअ ॻाल्हाईंदड़ थी वियो। हीअ छा थियो, उते हाज़िर थी वियो ऐं हीअ हिते हाज़िरी कोन्हे। त हीअ आऊं, मां, असीं ॻाल्हाईंदड़ पंहिंजे बारे में ॻाल्हाईंदो आहे, ठीकु आहे। तूं, तव्हां, अवीं, जॾहिं ॻाल्हाईंदड़ कंहिंसां कचहरी कंदो आहे, कंहिंसां ॻाल्हाईंदो आहे त उन लफ़्ज़ कहिड़ा यूज़ कंदो आहे, तूं, तव्हां, तव्हीं या अवीं। त हीअ छा थियो, ॻाल्हाईंदड़। ऐं हीअ जेको आहे उहो गाइब आहे, हिते मन न हूंदो आहे। त हीअ छा थी वियो, ज़मीर मुतकलिम, आऊं, मां, असीं। हीअ छा थियो, हाज़िर, जंहिंसां ॻाल्हाए थो, ठीकु आहे। तूं, तव्हां, अवीं, हाज़िर। हीअ छा आहे, हू, उहे, इहे छा आहिनि, इहे आहिनि ज़मीर गाइब। हाणे मुंहिंजे ख़्याल में तव्हां पाण ई टिक करे वेंदो त हिते ऑप्शन कहिड़ो थींदो। मां तव्हां ॾे अॼु ईंदुसि, त हिते तव्हां पाण ई ॿुधाईंदो त सिंपल में ज़मीर मुतकलिम। हीअ छा थी वियो, ज़मीर मुतकलिम। ज़मीर हाज़िर, तूं, तव्हां, अवीं। ज़मीर गाइब, हू, उहे, जेको हुते हाज़िरी न हूंदो आहे, ॻाल्हाईंदो ई कोन्हे, कचहरी 3 पाण में पिया कनि। त ज़मीर मुतकलिम छा थी वियो, इहो थी वियो मां, आऊं, अवीं। जेकॾहिं हिते असीं बि हुजे हा, उहो बि छा थी वियो, ज़मीर मुतकलिम, ठीकु। अहिड़ी तरह सवाल नंबर ॿियों, हीअ मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो। हाणे इन में को बि अहिड़ो जेकॾहिं तव्हांखे का शइ सम्झ में नथी अचे, तव्हां भले तव्हां पुछो, ठीकु आहे। सिंध में पहिरियों साहिब दीवान शाइर केरु आहे। ग़ुलाम ग़द्दा,
अब्दुल करीम, मिर्ज़ा ख़लीफ़ो। हाणे तव्हां जेकॾहिं हीअ टे शाइर पढ़िया हूंदव तव्हांखे हीअ ऑप्शन ऑटोमेटिकली अची वेंदो। हाणे ग़ुलाम गदा इहो असां जेको आहे न हिन में मां तव्हांखे पढ़ाया पर हिन टेस्ट जेको आहे लेक्चर में कोन क्लियर करायो आहे। अब्दुल करीम इहे पढ़ंदुसि, मिर्ज़ा कलीज मां तव्हांखे पढ़ायो आहे। त इन में मिर्ज़ा कलीज बेग जो जॾहिं असां पढ़ियोसीं त इन जी ॻाल्हि ई कोन पियो करे त हीअ पहिरियों दीवान शाइर आहे, त माना मिर्ज़ा कलीज बेग त आहे ई कोन। जेकॾहिं हीअ बि तव्हांखे पढ़ियल आहे त हीअ बि तव्हां ऑटोमेटिक क्लियर करे वेंदो त हीअ बि नथो थी सघे। हीअ बि जेकर तव्हांखे पढ़ियल आहे त हीअ बि त सिंपल में ख़लीफ़ो गुल मोहम्मद इहो छा आहे पहिरियों सिंध जो दीवान शाइर आहे। हीअ बि मुंहिंजे ख़्याल में टेस्ट 16 फेबरवरी में जेकी टेस्ट थी उन जो ई सुवालु आहे। सवाल नंबर 3, सर जॉन मार्शल मोहन जे दड़े जी खोटराई कॾहिं शुरू कई? ही मुंहिंजे ख़्याल में प्राइमरी जे किताबनि में सुवालु अथव, सबक़ 4 या 5 जे में आहे। ठीकु आहे, वधीक यादि न आहे मूंखे। 9 ॾींहं में त कोन्हे, 9 ॾींहं जे किताबनि में न आहे। हीअ जेको आहे प्राइमरी जी किताब में आहे त सर जॉन मार्शल मोहन जे दड़े जी खोटराई कॾहिं शुरू कई। त हाणे ॾिसूं इते ऑप्शन थोरो सा माना पंहिंजे माइंड खे थोरो यूज़ कयूं। जेकर असांखे सुवालु नथो अचे त थोरो पंहिंजे माइंड खे यूज़ कयूं। 1940 त थी नथो सघे, ठीकु आहे, छो त थोरो घणो जेके तव्हांखे पढ़ियल बि हूंदो न त 1921, 22, 23 इन्हनि जो माना पाण में माना लॻे थो। बाक़ी हीअ त थी न सघे, माना इनखे कटे छॾियूं असां। अहिड़ी तरह 1921, 22 हिननि में असांखे लॻे थो शक त थी सघे तो 22 या थी सघे 23 हुजे। त इन जो जेको आहे खोटराई कॾहिं कई? 1922 में। घणा दोस्त 1923 मुंहिंजे ख़्याल में करे आया आहिनि, पर हिन जो जेको सही ऑप्शन आहे बी, 1922। अहिड़ी तरह सवाल नंबर 3 आहे, इख़बार अल वहीद कंहिं जारी कई? हीअ मुंहिंजे ख़्याल में 17 फेबरवरी जी टेस्ट थी आहे, उन जो सुवालु आहे। इख़बार अल वहीद कंहिं जारी कई? नंबर 1 ते शेख अयास, ताज मोहम्मद या अब्दुल कलाम आज़ाद। इन जो आहे दीन मोहम्मद। इख़बार अल वहीद कंहिं जारी कई? दीन मोहम्मद इख़बार अल वहीद जारी कई। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो जेको पढ़ायो हुउमि ऐं जेके मूं तव्हांखे लास्ट लेक्चर जेको मुंहिंजे ख़्याल में मीरान मोहम्मद शाह हो उनजे बारे में पढ़ायो, उनखे थोरो ॾेखारियांव तव्हांखे। त हिते मूं तव्हांखे पढ़ायो त अल वहीद इख़बार में शाया थियल आहिनि जेके हिन जा मज़मून किताब आहिनि उहे किथे शाया थियल आहिनि? अल वहीद इख़बार में थियल आहिनि। केरु हो? मीरान मोहम्मद शाह। ठीकु आहे, हीअ मूं तव्हांखे पढ़ायो मीरान मोहम्मद शाह। पर हिते पुछण थो चाहे त जेको आहे हीअ आहे अख़बार वहीद कंहिं जारी कई? त उहा दीन मोहम्मद हो। हिन जो सही ऑप्शन दीन मोहम्मद आहे। अहिड़ी तरह सवाल नंबर 5 आहे, किताब दिलि जी दुनिया कंहिंजो लिखियलु आहे? इहो आहे अमर जलील जो आहे। हीअ तव्हांजे किताब 9 ॾींहं सिंधीअ जी किताब में सभु हिन जो जेको आहे किताब दिलि जी दुनिया इहो कंहिंजो लिखियलु आहे? इहो आहे अमर जलील जो लिखियलु आहे। ठीकु आहे, ऐं इन खां अलावा हीअ मुंहिंजे 9 ॾींहं जी किताब सिंधी जी किताब में अथव। त हाणे इन खां अलावा हिन जो ॿियो बि जेको किताब आहे उहो आहे नेठि गुंगीअ ॻाल्हायो। हिन जी ॿियो किताब आहे नेठि गुंगीअ ॻाल्हायो। ठीकु आहे, नेठि गुंगीअ ॻाल्हायो, इहो बि अमर जलील जो किताबु आहे। हाणे इन खां पोइ चवंदा हेठियुनि मां इस्म तस्गीर कहिड़ो लफ़्ज़ु आहे? हाणे इस्म तस्गीर छा आहे? जॾहिं असां इस्म जी हिकिड़ी नंढड़ी सूरत हूंदी आहे न, इस्म जी नंढड़ी सूरत खे असां छा चवंदा आहियूं? इस्म तस्गीर। इस्म जी नंढड़ी सूरत खे असां छा चवंदा आहियूं? इस्म तस्गीर चवंदा आहियूं। कीअं? जीअं असां खट मां खटड़ी, ठीकु आहे, या जीअं मिठे मां मिठड़ो, त हिते ऑप्शन में अची वियो आहे मिठे मां मिठड़ो। जॾहिं असां इस्म जी नंढड़ी सूरत ॾिसंदा आहियूं त सिंपल में उनखे छा चवंदा आहियूं? इस्म तस्गीर चवंदा आहियूं। उन खां पोइ आहे जेको आहे हिन कम लाइ विहारू माण्हू काफ़ी थींदा। हाणे हिते विहारू जेको लफ़्ज़ु आहे इहो छाखे थो शो करे? हिकिड़ी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधाए छॾियां, हेॾां पेज खणंदा, हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त जॾहिं बि इस्म ॾिनल हुजे अॻियां ऐं उनखां पहिरियां को लफ़्ज़ु ॾिनल हुजे, हिते को लफ़्ज़ु ॾिनल हुजे त उहो सिफ़त आहे। तव्हां अखियूं ॿूटे इनखे टिक करे छॾियो, उहो सिफ़त आहे। जॾहिं बि इस्म ॾिनल आहे ऐं उनजे साम्हूं लफ़्ज़ु ॾिनल आहे सिफ़त, उनखे टिक वियो। हाणे सिफ़त आहे छा? सिफ़त आहे छा? सिफ़त उहो लफ़्ज़ु जेको इस्म या ज़मीर खे क्वालिफाई कंदो आहे, ठीकु आहे, मॉडिफाई कंदो आहे, त सिंपल में उनखे छा चवंदा आहियूं? सिफ़त चवंदा आहियूं। इस्म नालो जेके माण्हू जा वरी शइ जो सिफ़त क्वालिफाई करे। ज़र्फ़ छा आहे? फ़ेल खे क्वालिफाई कंदो आहे। हरफ़ जर छा आहे? इहो इस्म जे पोयां ईंदो आहे। त सिंपल में हिते जेको विहारो इहो लफ़्ज़ु आहे त इहो छा? इहो आहे सिफ़त। इहो छा आहे? सिफ़त आहे।
उम्मीद आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो सिफ़त। अहिड़ी तरह इन जो मां वीडियो बि ठाही आहे, पोइ हिते तव्हां वीडियो बि ॾिसो। ठीकु आहे, सिफ़त ज़रफ़ इस्म जी वीडियो आहिनि, पोइ हिते तव्हां बि ॾिसो। अहिड़ी हाणे अॻिते हलूं था। सवाल नंबर आहे 9 त उहे ॾींहं उहे शींहं किताब कंहिंजो लिखियलु आहे। इन जो सिंपल में ऑप्शन ए आहे पीर अली मोहम्मद राशिदी। पीर अली मोहम्मद राशिदी। ठीकु आहे, अचूं था थोरो हींअर इन्हनि खे जेको आहे न रिविजन कयूं। त सभ खां पहिरियां आहे मां तव्हां ॾांहुं ॾींदुसि ज़मीर मुतकलिम, जेको मां तव्हांखे सम्झायो। ॿियो नंबर सिंध में पहिरियों साहिब दीवान शाइर ख़लीफ़ो गुल मोहम्मद। सर जॉन मार्शल मुंहिंजे दड़े जी खोटराई कॾहिं कई? 1922 में। इक़बाल अल वहीद कंहिं जारी कई? दीन मोहम्मद। किताब दिल जी दुनिया कंहिंजो लिखियलु आहे? अमर जलील जो लिखियलु आहे। जेको तव्हांखे मां ॿियो बि ॿुधायमि त नेठ गूंगी ॻाल्हाए, इहो बि अमर जलील जो किताब बि आहे। अहिड़ी तरह सवाल नंबर 6 आहे हेठि हिन मां इस्म तस्गीर कहिड़ो आहे? मिठड़ो इस्म तस्गीर आहे। अहिड़ो तरह सवाल नंबर हिन कमल आहे विहारो माण्हू काफ़ी थींदा, त जेको विहारो आहे इहो छा आहे? सिफ़त आहे। ठीकु आहे, छो त इस्म खे क्वालिफाई थो करे। सवाल उहे ॾींहं उहे शींहं किताब कंहिंजो लिखियलु आहे? पीर अली मोहम्मद राशिदी। उमेदु आहे तव्हांखे हीउ अॼोको जेको आहे लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं लेक्चर पसंदि आयो आहे लाइक सब्सक्राइब करणु न भुलंदा, छो त अञा वधीक इन खां वधीक मां तव्हांखे सुठियूं सुठियूं वीडियो ठाहींदुसि। सब्सक्राइब कयो, शेयर कयो, तव्हांजी महिरबानी। छो त जेको आहे न इन जी जेकी तव्हां मुंहिंजे तरफ़ां इहो लेक्चर तव्हांखे सुठो ठाहे ॾियां, ऐं तव्हांजी जेकी फीडबैक आहे न, सब्सक्राइब लाइक शेयर कमेंट, इहा तव्हांजी फीडबैक आहे। महिरबानी। हैव अ नाइस डे।